नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे बैरिया सिटी का खबर ॾींदा हलूं त बैरिया सिटी तालुके जे सिंध यूनिवर्सिटी पास प्राइमरी तोड़े हाई स्कूल जे उस्तादनि खे 9 सालनि खां पको न करण खिलाफ़ उस्तादनि एहसानुल्ला कीरियो, गुलाम कादिर सोलंकी, साबिर हुसैन भट्टी, ज़ाहिद हुसैन सोलंकी, ख़ालिद वस्तड़ो ऐं ॿियनि जी अॻुवाणी में तइलीम आफ़ीस बैरिया खां प्रेस क्लब ताईं एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। इन मौक़े ते उस्तादनि जी एहतजाजी निकतल रैली प्राइमरी टीचर एसोसिएशन जे अॻुवान सईद सबब अली शाह, गुलाम मुस्तफ़ा सोलंकी, मलूक मुस्तोई जी अॻुवाणी में पोतल रैली पिण शरीक थी। बैरिया मेन स्टाफ ते धरणो हणी वेही रहे। इन मौक़े ते उस्तादनि घुर कई आहे त 9 सालनि खां सिंध यूनिवर्सिटी टेस्ट पास करे असांखे कॉन्ट्रैक्ट ते भर्ती कयो, पर अञा ताईं पको न कयो आहे। असांखे कूड़ा दिलासनि में रहियो पियो वञे। हिननि चयो त असांखे कॉन्ट्रैक्ट नामंज़ूर, असांखे जल्द पको कयो वञे त जीअं असां उस्तादनि मां बेचैनी ख़तम थी वञे। ॿी सूरत में एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।